नाज़रीन अहम ख़बर शेयर कंदासीं मीरो ख़ान खां इरादो न्यूज़ जे नुमाइंदे गुलाम मुस्तफ़ा लख जी। मीरो ख़ान लॻ ॻोठ बिलावल जागीराणी भरिसां 15 ॾींहं अॻु वारं केनाल खे अंडरपास वटां घारो लॻण करे मीरो ख़ान ड्रेन जो अधु हिसो ढही पवण करे वारं केनाल में पाणी जी फराहमी मुकम्मल तौर ते बंदि कई वई हुई। अॼु घारे जो कमु मुकम्मल थियण बैदि डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट सज्जाद हैदर कादरी, चीफ इंजीनियर मंसूर अबड़ो, पीडी निसार अहमद लगारी, आबादगार अगवान मोहसिन काज़ी ऐं ॿियनि घारे वारे हंधि पहुची करे दुआए ख़ैर घुरण बैदि वारं केनाल में पाणी छॾियो वियो। वारं केनाल में पाणी जी फराहमी बहाल थियण ते आबादगारनि ऐं हारियुनि में ख़ुशी जी लहर छांइजी वई। उन मौके ते डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट सज्जाद हैदर कादरी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां स्कार्प ऐं इरीगेशन जे कम मां मुकम्मल तौर ते मुतमईन आहियूं। जिन ॾींहुं राति कोशिश करे 2 महीननि जो कमु 13 ॾींहंनि में मुकम्मल कयो। घारे खे बंदि करण में इरीगेशन स्कार्प अमले खां सवाइ हितां जे आबादगारनि, इलाइक़े जे रहवासियुनि, सियासी समाजी माण्हुनि जो बि तमामु बहितरीन किरदारु हुयो, जेको हिकु बहितरीन अमल आहे। अस्सलाम वालेकुम, मैं हूं आमिर हुसैन अल रहीम मार्केटिंग की तरफ से। फरहान अली वारिस सिटी जो कि सेफ एंड सिक्योर प्रोजेक्ट है और तमाम इदारों से मंजूर शुदा है, प्री लॉन्चिंग के बाद अब करने जा रहे हैं अपने प्रोजेक्ट को लॉन्च। प्री लॉन्चिंग रेट्स जो कि 180 गज का प्लॉट 3,36,000 का था और उसकी इंस्टॉलमेंट थी 5,600 और अब करने जा रहा है इसको 5 लाख पे। और इसी तरीके से 120 गज का प्लॉट जो था वो 5 लाख का था, जो कि अब होने जा रहा है 8 लाख का और उसकी इंस्टॉलमेंट रेट थे 8,500। प्रोजेक्ट पर डेवलपमेंट का काम बहुत तेज़ी से जारी है, तो आज ही अपना प्लॉट जल्द अज जल्द बुक करवाएं 1 जून से पहले और अपना फ्यूचर सेव करें, अपने बच्चों का फ्यूचर सेव करें। बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज़।